मौलाना मुहम्मद वालिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अऊज़ु बिकलिमातिल्लाहि त्ताम्मह मिन कुल्लि शैतानिन व हाम्मह व मिन कुल्लि ऐनिन लाम्मह। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हल यस्तविल लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी गजी चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलात बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारी जमायत सबूरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।
अल्हम्दुलिल्लाह ये असांजो सालाना इज्तिमा हुआ जंहिंमें तव्हां ऐं असां हर साल शिरकत कंदा आहियूं। अल्लाह ताला सादत बख़्शींदो आहे। तव्हां मूंखां अॻु में उलमाए किराम खां मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते उन्हनि जा फरमान फरमूदात ॿुधंदा आया आहियो। हाणे मूं मिस्कीन जो वारो आहे। जो कुझु अल्लाह चवरायो इंशा अल्लाह ताला उहो चइबो, पर सदाई मूंखे वारो आख़िर में मिलंदो आहे। हाणे आख़िरी वारो मुंहिंजो आहे। उहो चवंदा आहिनि त बाबा मेले जी आख़िरी धमाल। हाणे मां हाज़िर आहियां तव्हांजी ख़िदमत में। पोइ तव्हां लंगर कयो आहे या न कयो आहे बाक़ी ख़बर न आहे, बाक़ी मां करे आयो। हाणे तव्हां वेहो त बि मर्ज़ी, जे उथो त बि तव्हांजी मर्ज़ी। वेंदासीं चई वेंदासीं, चवे तो वेहंदासीं। सुभान अल्लाह। तव्हांजो ॾोहो कोन्हे हिते बि मूंखे आख़िरी तकरीर ॾींदा आहिनि। उहे 2-3 ॾींहं अॻे मां वियो हुउसि ॿाहिरि तुर्कीअ में, सो उते बि मूंखे आख़िरी तकरीर ॾी। मां चयो हाणे असीं छा कयूं? लॻे थो तव्हां को उन्हनि खे इतला कयो हुयो आहे त बाबा हे मौलवी आख़िर में रखिजो। अल्लाह ताला तव्हांजी मोहब्बत खे सलामत रखे। अल्लाह ताला तव्हांजी इन थींदड़ मोहब्बत जेका दीन जे करे आहे, असांखे उन जी लॼ रखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हांजी मोहब्बत, तव्हांजो ताल्लुक़, तव्हांजो इश्क, जेका निस्बत हुआ उहा निस्बत तव्हां ऐं असांजे विच ते कहिड़ी आहे? उहा तव्हां ऐं असांजे विच ते जेका निस्बत हुआ उहा निस्बत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हां ऐं असां न को मिट आहियूं, न को माइट आहियूं, न को कारोबार में हिक ॿिए जा भाङे भाई वारा आहियूं, न को तव्हां ऐं असांजे विच में का बनी आहे, न को तव्हां ऐं असां को अहिड़ो ज़माने जो ताल्लुक़ पाण सां रखंदा आहियूं। तव्हां ऐं असांजो अॼु बि ताल्लुक़ जेकॾहिं आहे त उहो मदीने वारे मीर जे सदके आहे। जेकॾहिं इन ताल्लुक़ खे तव्हां संभालींदव त असां बि इंशा अल्लाह ताला तव्हां ऐं असां जेके बि आहियूं गॾिजी करे इन निस्बत खे ताल्लुक़ खे खणंदा ईंदासीं, संभालींदा ईंदासीं। दुआ कयो त अल्लाह ताला मां जो कुझु आयत सगोरी पढ़ी आहे उन जे मुतालिक़ मुंहिंजो अल्लाह ताला मां फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन हक़ सच जे मथां अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। अॼोको प्रोग्राम तव्हांखे मालूम आहे, उस्ताज़ुल उलमा शेखुल फुक़हा उम्दतुल मुहक़्क़िक़ीन इमाम अहले सुन्नत फी ज़मानिही हज़रत अल्लामा साईं मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मोहम्मद साहिब दाद खान जमाली नब्बर अल्लाह मरकदहू जे उर्स जी निस्बत सां हुआ, जेको तव्हांजे हिन सुल्तान कोट जा नौजवान महिरबान सुन्नी हिन ॾुखे वक़्त में दीनी प्रोग्राम करणु केतिरो ॾुखियो आहे उन जो तव्हांखे अंदाज़ो आहे। मेलनि मलाखड़नि ते त तव्हां ऐं असां लखों ख़र्च कंदा आहियूं। ज़माने में शादीअ ते पंहिंजा किरोड़े उॾारे छॾींदासीं, पर दीनी कमनि में असांजो हाल छा आहे? ही जलसा कीअं था थियनि तव्हांखे ख़बर आहे, पर उन जे बावजूदि हिननि खे जस हुजे जो अहिड़ो ई भलो प्रोग्राम कनि था। असांखे मौक़ो मिले थो जो असां तव्हांखे क़ुर ऐं हदीस मां चंद ॻाल्हियूं अर्ज़ कयूं था। हज़रत मुफ्ती साहब मोहम्मद साहिब दाद खान जमालीअ जे ख़िदमतूं तमामु घणियूं
ऐं संदुल मक़ाम तमामु वॾो, पर मां तव्हांजी ख़िदमत में एतिरो अर्ज़ु कयां असां उन्हनि जे बारे में केतिरो ॻाल्हायूं। शख़्सियत खां वधीक शख़्सियत जो फ़िक्र हूंदो आहे, अक़ीदो हूंदो आहे, दक़ हूंदो आहे, वाट हूंदी आहे। असांखे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन जो पैगाम पहुचायो त मुफ्ती साहब जो मक़ाम वॾो आहे, पर इंसान सम्झंदो उन मिसाल खे आहे जेको मिसाल उन अखियूं ॾिठो हुजे। मां त मुफ्ती साहब जी ज़ाहिरी तौर ज़िंदगीअ में ज़ियारत कोन कई, तव्हां मां कंहिं कई हुजे, को वॾी उमिरि वारो हुजे, पर एतिरो यकीन आहे त असां मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मोहम्मद साहिब दाद ख़ान जमालीअ जे पढ़ायल उन जे गुलिस्तान, उन जे बाग़ जे हिक गुल खे असां ॾिठो हो। हिक खे, सभु नथा चई सघूं, हिक गुल खे असां ॾिठो हो जंहिं गुल जो नालो हो सुल्तानुल वाइज़ीन शेरे मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी। उन शागिर्द जो कमाल तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो। जॾहिं तव्हां शागिर्द जो कमाल ॾिठो त तव्हां छा था सम्झो त उन जो उस्ताद केॾो कमाल वारो, उन जो छा मक़ाम हूंदो। मुफ्ती साहब पंहिंजे उन उस्ताद जी ज़िंदगी सॼीअ खे पंहिंजे मथां लागू कयो, लागू करे उन अकेले शख़्स उहो पैगाम अॻिते पहुचायो। अॼु झरनि में जंगनि में जेकॾहिं सुन्नी पंहिंजो सीनो ताणे हले थो, अक़ीदो यादि अथसि, हक़ीक़त में इहो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरीअ जे हथां इहो मुफ्ती आज़म पाकिस्तान मोहम्मद साहिब दाद ख़ान जमालीअ जो फैज़ आहे जेको तव्हां ॾिठो अखियुनि सां पाण। मुफ्ती साहब झरनि में झंगर में दुश्मननि जे साम्हूं, पंहिंजनि जे साम्हूं, परावनि जे साम्हूं, पराओ त असां सां हूअं ई कोन ठहंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे ठहंदो बि कोन, पर मुफ्ती साहब ते त पंहिंजा बि चिड़ियल हूंदा, उहा सुनत मूंसां बि हले पई, का वॾी ॻाल्हि न आहे। जेको हक़ जो कलमो चवंदो आहे उनखे तकलीफ़ ईंदी आहे, पर यार इहे तकलीफ़ जा घणा साल आहिनि, के 2 साल, के 3 साल, को साल, को 6 महीना, सभु गुज़री वेंदा। ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं महशर जो मैदान थींदो। मुंहिंजो मुस्तफ़ा करीम या रसूल अल्लाह चवण वारनि सचनि सुननि खे पंहिंजे भाकुर में इंशा अल्लाह मुस्तफ़ा वठंदो। त मुफ्ती साहब जो जेको फ़िक्र आहे, जेको फ़हम आहे, उहो हज़रत मुफ्ती साहिब दाद ख़ान जमालीअ सॼो हज़रत मुफ्ती अब्दुल रहीम जी ज़िंदगीअ में तव्हां ॾिठो। जेकॾहिं तव्हां खां केरु पुछे त मुफ्ती साहिब दाद ख़ान जमालीअ जी ज़िंदगी छा आहे, फ़िक्र छा आहे, तव्हां रुगो नालो खणिजो मुफ्ती अब्दुल रहीम। बाबा फ़िक्र इहो आहे बसि जेको मुफ्ती अब्दुल रहीम तव्हांखे ॿुधायो। ऐं मुफ्ती साहब खां नई ॻाल्हि कान ॿुधाई, जेको शरीयत जो पैगाम हुयो। मां बसि फ़क़ति एतिरो अर्ज़ु करे पंहिंजे मौज़ू ते हलणु घुरां थो, छो त शख़्सियत ते ॻाल्हाइण खां बहितर आहे उन जे फ़िक्र, उन जे पैगाम, उन जे अक़ीदे, उन ते ॻाल्हाइजे, छो त शख़्सियत सां असांजी मुहबत बि उन पैगाम जे करे। जेकॾहिं को माण्हू दीन जो पैगाम छॾे ॾिए त उन सां मुहबत कान रखंदी, छो त असांजी उन सां मुहबत छाजे करे आहे, दीन जे करे, दीन जे पैगाम जे करे। जॾहिं उहो रहियो कोन त पोइ असांजो उन सां ताल्लुक़ न आहे। बसि इहो मां एतिरो तमहीद में तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणो कयो। हाणे दुआ कयो त अल्लाह ताला मूंखे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं अल्लाह ताला तव्हां सां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। हाणे मां क़ुर पाक वारी आयत दुबारा पढ़ां, उन जो तर्जुमो कयां, उन जो तफ़सीर ॿुधायां। तव्हां समूरा गॾिजी मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़ो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब कौन था पढ़ो सल्लल्लाहु अलैका या व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आ, कुल हल यस्तविल लदीना यअलमून वल्लदीना ला यअलमून। मां
मांखे ख़बर तॾहिं पवंदी त तव्हां मुंहिंजी तक़ीर ॿुधो था जॾहिं सुभान अल्लाह शौक़ सां चवंदव ऐं तवजो रखंदव। अॻियां त चवनि था छो त ॾिसनि था त मौली साहिबु ॾिसे थो वेठो उहो परे हल अबा परे वारा बि सुभान अल्लाह चवनि। सुबुह खां तव्हां वेठा हो अले थका न हुजो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमायो आहे फरमाइण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला जी आहे जंहिंखे रब ज़ुल जलाल हुकुम फरमायो आहे उहो ॿिन्ही जहाननि जो सरदार मिठो मोहम्मद करीम पाण फरमाइण वारी ज़ात अल्लाह जी आहे हुकुम ॾियण वारी ज़ात अल्लाह तबारक व तआला जी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो ऐ मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पाण फरमायो तव्हां इरशाद फरमायो पंहिंजी पाक ज़ुबान सां ऐलान फरमायो या अल्लाह कहिड़ो ऐलान फरमाया अल्लाह ताला फरमायो ऐलान फरमाए ऐं सुवाल कर या अल्लाह कहिड़ो सुवाल कया अल्लाह ताला फरमायो सुवाल फरमाए मुंहिंजा मुस्तफ़ा करीम छा इल्म वारो ऐं जेको अण पढ़ियो आहे छा इहे ॿई ॼणा बराबर थी सघनि था या न। ज़ाहिर में त इहो सुवाल आहे पर हक़ीक़त में रुगो सुवाल नाहे सुवाल बि आहे त जवाब बि इन में ई समायल आहे। अल्लाह ताला फरमायो मुस्तफ़ा तूं सुवाल कर त छा इल्म वारो ऐं छा जंहिंखे अल्लाह ताला इल्म न अता फरमायो आहे छा इहे ॿई बराबर थी सघनि था। जवाब इहो आहे ॼण त मुस्तफ़ा अर्ज़ कयो मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला इल्म वारो ऐं बे इल्म पाण में हरगिज़ बराबर नथा थी सघनि छो त सुवाल बि साॻियो आहे जवाब बि इन में ई रखियल आहे। कुल मुंहिंजा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पाण पंहिंजी पाक ज़ुबान सां इरशाद फरमाए हल छा सुवाल आहे यस्तविल लदीन बराबर थियनि था उहे यालमून जेके ॼाणनि था यानी इल्म वारा वल्लदीन ऐं उहे ला यालमून जेके नथा ॼाणनि माना इल्म नाहे माना हिते ॿिनि माण्हुनि जी ॻाल्हि आहे ॿिनि सिफ़तुनि जी ॻाल्हि आहे। हिकु सिफ़त आहे इल्म वारी ऐं ॿी सिफ़त आहे अदम इल्म वारी त जंहिंखे इल्म आहे जेको आलिम आहे उनखे अल्लाह तबारक व तआला बे इल्म जे बराबर कोन कयो आहे। तोड़े जो तुंहिंजो मुंहिंजो मुआशिरो चवे थो त बे इल्म बि ठीकु आहे इल्म वारो बि ठीकु आहे पर क़ुर्आन ईअं थो चवे न सवा क़ुर्आन पाक जी अल्लाह ताला फरमायो आहे यादि रखो मुंहिंजे महबूब खां अल्लाह ताला चवरायो आहे त इल्म वारो ऐं बे इल्म पाण में बराबर कॾहिं बि नथा थी सघनि। जेको इल्म वारो आहे उनजो शान रब मुस्तफ़ा जे सदके बुलंद फरमायो। अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिन जहान में तशरीफ़ वठी आया क़ुरान पाक तव्हां ऐं असांखे ॿुधायो त मुस्तफ़ा छो आया मुस्तफ़ा जे बेइज़्ज़त जा सबब कहिड़ा अबा मुंहिंजो महबूब आया तव्हां ख़ुशि थियव या कावड़िया न तव्हांजे सुल्तान कोट जी मूंखे पक कान थी पई ख़ुशि थिया हो या कोन थिया हो महबूब जे अचण ते ठरंदा हो या ॿरंदा हो। अल्लाह 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 जहीं दम जी जल जी झोलीअ में जानिब आयो तहीं दम हर हिक सासी हमद सना हीअं गायो अल्लाह सब चओ जेके ठरिया हो अल्लाह 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 सब चवंदव त मूंखे ख़बर पए त सुनी वेठा आहिनि कटड़ो कोन वेठा आहिनि। अल्लाह 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 अल्लाह
झिरकिन गुण गाइन प्यागेरा समझ जा अखर सादा हन पर गाल वदी आहे छो त हर हिक खे समझाए बो उन जी बोलीअ में सुभान अल्लाह सवलो समझे जे तो झिरमिर ला ई झिरकिन या झिरकी आहे न झिरकी ॾिठी अथव केतिरी थुली आहे वॾी आहे नंढड़ो पखी आहे हाणे त मुल्क मूं घटिजी वियो आहे फरमाइता त या झिरमिर माना ख़ुशीअ में जी न बिजली हूंदी आहे पोइ झिरमिर थींदी आहे पर हाणे उहा झिरकी झिरमिर छा कंदी माना हो पंहिंजा परड़ा खोले ईअं झूमे पई जीअं न बिजली जी झिरमिर थींदी आहे त उहे टोला ठाहे पाण ईअं हले पई झुमिर पई पाए जो महसूस थियो पिए त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम अची वियो आहे वाह झिरकी तुंहिंजी अख हे 8 मणनि जे मुल्ले खे अॼु ताईं ख़बर न पई आहे मुस्तफ़ा करीम जे शान जी झिरकी झूमे पई त मुस्तफ़ा अची वियो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत झिरमिर लाई झिरकिन गुण गाइन प्या गेरा गेरो बि पखी आहे इहो गेरो जेको आहे उहो बि गुण पियो ॻाए मुस्तफ़ा करीम जी सिफ़त ऐं सना पियो करे झिरमिर लाई झिरकिन गुण गाइन प्या गेरा मिठड़ियूं ॿोलियूं ॿोले बहकन प्या बाटेरा अल्लाहू 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 झिरमिर लाई झिरकिन गुण गाइन प्या गेरा मिठड़ियों बोलियों बोले बहकन प्या बाटेरा अल्लाहो मां तकीरत ते कोन कंदुसि जेसीं ताईं मां सां झूमी न चवंदा अल्लाहो अल्लाहो अल्लाहु 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 मुझा महबूब जहान में आया त तहां असां ख़ुश थियासूं ऐं मां तव्हांखे अर्ज़ु कयो मां मौली साहब फ़कीर सुमेर खे कमरुद्दीन उर्फ़ कमरुद्दीन अतारी साहब कटपा रखे मां अर्ज़ु पे कयो आहे त मुंहिंजी तकरीर में अॻियों ब्रेकर न छॾींदा कयो मूंखे खुलियो टाइम ॾींदा कयो छो त ख़बर न आहे बरोच माण्हू आहे पोइ ज़हन में का हेॾो जी बि ॻाल्हि अचे हेॾो जी बि अचे चवां हीअ बि ॿुधायां छो त हिर्सु हूंदो आहे भले कम जो ॾोकड़ जो हिर्सु मूंखे कोन्हे पैसे जो बि कोन्हे न ई अलाह ॾियारींदो हा बाक़ी मूंखे इहो हिर्सु आहे त पंहिंजनि सुन्ननि खां का ॻाल्हि लिकायां न जेका ॻाल्हि हुजे खोले खोले ॿुधाईंदो मुंहिंजे आॾो टाइम जो ब्रेकर हूंदो न त पोइ मां परेशान थींदो आहियां हूअं मर्ज़ी अचे त तकी अधु कलाक खणी कयां 20 मिंट कयां 25 मिंट ब्रेकर बीठल हूंदो त मां ॾाढो परेशान थींदो आहे मां चवंदो यार ब्रेकर न हुजे सम्झो था ब्रेकर कोन था सम्झो माना अॻियों टाइम जी पाबंदी मां सां न हणो ऐं टाइम मूंखे ॾियो खुलियो त मां तव्हां सां ॻाल्हायां मां अर्ज़ु पे इहो कयो मां उहा ॻाल्हि बाद में थो कयां त अल्लाह वारा वॾा हकीम हूंदा आहिनि ऐं अल्लाह वारो केरु आहे हेॾा न असां जॾहिं चऊं था हर हर पंहिंजी तकरीर में अल्लाह वारा अल्लाह वारा अल्लाह वारा अल्लाह वारा तो ज़हन काॾे थो वञे उन्हनि ॾे जेके खाइनि सुननि जो कमु कनि शीयनि जो उन्हनि ॾे जेके खाइनि सुननि जो कमु कनि वहाबिन जो उन्हनि ॾे जेके खाइनि सुननि जो वांगार वहनि वहाबिन जी इहे अल्लाह वारा न अथई इहे अल्लाह मारिया अथई इहे अल्लाह वारा न आहिनि अल्लाह वारा हंत पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानीअ जहिड़ा जवान हंत मोहम्मद राशिद रोज़े धणीअ जहिड़ा जवान खायूं सुन्नीअ जो ऐं जेको आहे सो वांगार वहूं ॿियनि जी न मां चयो त अल्लाह वारा पंहिंजो ज़हन साफ़ करे छॾ पंहिंजे ज़हन खे रेग माल हण पंहिंजे ज़हन खे क्लियर कर ऐं ठगी ठोहनि जो वक़्तु गंज थी वियो घणो आले सुन्नत जो माल खाई लुटे पेट भरे माण्हू 2 नंबर हलिया विया सुन्नी 2 नंबर कॾहिं थींदो ई न आहे सुन्नी जेको आहे उहो सिधो हूंदो आहे सचो हूंदो आहे अक़ीदे सां गड़बड़ कॾहिं बि क़बूल कान कबी अक़ीदो जेको आहे उहो पंहिंजो
अकीदो पाण बि साफ़ रखबो, स्टेज बि पाक रखबी, घर बि पाक रखबो, पाड़ो बि पाक रखबो, दरगाह बि पाक रखबी, मदरसो बि पाक रखबो। इन्हनि दरगाहुनि ते इन्हनि मदरसनि में के पलीत जो पेर पवण न ॾिबो। इन्हनि पाक जॻहनि ते जेकॾहिं झंडो झुलंदो त मुस्तफ़ा जे परवाननि जो झंडो झुलंदो। करे जॾहिं असां चऊं था अल्लाह वारा त असांजी मुराद हो कंठनि कोलाबनि वारा न आहिनि, इहे अल्लाह वारा न आहिनि। जॾहिं असां अल्लाह वारा था चऊं त इहे भंग घरड़ घोट वारा मुराद न आहिनि। जॾहिं असां अल्लाह वारा चऊं था इन मां मुराद ख़ालिस सुन्नत जमायत जे अक़ीदे वारो आहे। पोइ मौलवी आहे त बि उहो, पीर आहे त बि उहो, मुफ्ती आहे त बि उहो, कारी आहे त बि उहो, जेकॾहिं मदरसो थो हलाए त बि उहो, वॾेरो साहब आहे त बि उहो, पटेल साहब आहे त बि उहो, सरदार साहब आहे त बि उहो, मीर साहब आहे त बि उहो। इहो शर्त हूंदुसि त जेकॾहिं अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे ते पूरो आहे, सिकंदरीअ जो सिर आहे, हुन जा कदम आहिनि मुंहिंजे मथे ते पंहिंजा पेर रखे ऐं हलंदो वञे, मां पंहिंजो कदु चोरींदुसि बि कोन। पर जेकॾहिं पंहिंजे पाण खे ख़ान ख़ान सम्झे चवे त मां MP आहियां, मां वज़ीर आहियां ऐं अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे खे मां जेको आहे सो हेॾे होॾे कदुसि, असां सिकंदरी तोखे थुक बि कोन हणंदो, असांजी थुक बि वॾी क़ीमत आहे। मां अर्ज़ु सिर्फ़ एतिरो थो करणु घुरां त असां जॾहिं अल्लाह वारा था चऊं, इन मां मुराद पीरान पीरा, इन मां मुराद भिट जो घोट अब्दुल लतीफ़ा, इन मां मुराद शहबाज कलंदरा, इन मां मुराद हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणिया, इन मां मुराद हज़रत मखदूम सरवर नूह वा, इन मां मुराद सुल्तानुल औलिया वा, इन मां मुराद हज़रत साईं गौसल आलमीन मुल्तान वारो जवाना। अल्लाह वारा असां इन्हनि खे चवंदा आहियूं। इन मां मुराद हज़रत शाह रुकने आलम, इन मां मुराद रूए ज़मीन जा हक़ सच वारा आलिम दीन आहिनि। अबा उहे अल्लाह वारा न आहिनि त गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फरमान बि मां तोखे अर्ज़ कयां थो। पर इमाम आज़म अबू हनीफ़ो इरशाद फरमाईंदो आहे, असांजो इमाम फरमाईंदा जेकॾहिं रूए ज़मीन ते हक़ सच वारो रब्बानी आलिम दीन वली न आहे त गौसे हज़रत इमाम आज़म तो फरमाए त पोइ रूए ज़मीन ते को वली आहे ई कोन। वली आहे त बाअमल आलिम दीन वली आहे। त मां पंहिंजे तरफ़ां कोन थो चवां, इहो मां तोखे किताब ॾेखारियां, मां तोखे ॿुधायां त छा खे चइबो आहे अक़ीदो, छा खे चइबो आहे इल्मु। ॻाल्हि मुंहिंजी सम्झो, इहे ॻाल्हियूं असांखे इन जे करे करणियूं थियूं पवनि त अहले सुन्नत व जमाअत जे नाले ते जेके माण्हू ग़लति हरकतूं कनि था, असांखे उन जो जवाबु ॾियणो थो पवे, छो त खातो असांजो आहे। नाराज़ थी पिया लॻे, नाराज़ न थिजो। मां इस्लाह जी ॻाल्हि कंदो आहियां, प्यारा मोहब्बत सां तव्हांखे सम्झाइणु घुरां थो। दरगाह कंहिं ते दुहल वॼे, रंडी नचे, वाह बि एतिराज़ असां ते करे। बाबा तव्हां सुन्ननि इजाज़त ॾिनी छा दुहल वॼाइण जी? चओ रंडी नचण जी इजाज़त तव्हां ॾिनी? शराब जी इजाज़त तव्हां ॾिनी? चरस जी इजाज़त तव्हां ॾिनी कंहिं दरगाह कान ॾिनी? न ई असांजो अक़ीदो आहे। बाबा तव्हांजो इहो अक़ीदो आहे त दरगाह ते इहो गंद थिए कोन्हे न? त पोइ हे जेके ठोड़ू ठोड़ू आहिनि असांजे खाते में इहा शइ छो था विझनि? इन्हनि खे चओ त पंहिंजा परे वञी किताब जाचो। तव्हां जन मुड़सनि घणो किन करे कपिड़ा किताबनि में जेके ख़राब कया आहिनि उहे असां खां लिखियल कोन्हनि। इहो जाहिलनि वारो कमु असांजी गिजीअ में न विझो। असांजो अक़ीदो उहो आहे जेको इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी ॿुधायो, इमाम रब्बानी ॿुधायो, गौसे आज़म अब्दुल कादिर जीलानी ॿुधायो। असां सुन्ननि जो अक़ीदो उहो आहे। इन जे करे अर्ज़ कयां थो त जॾहिं असां चऊं अल्लाह वारा त चरसी भंगी तुंहिंजे ज़हन में न अचणु घुरिजे। न को रिवायती कंठनि कोलाबनि वॾनि वारनि वारो जेको 8-8 साल न वेंजे, अहिड़ो माण्हू तुंहिंजे ज़हन में न अचे, बल्कि अल्लाह वारे बो मुराद अल्लाह जा प्यारा वली। मां अर्ज़ पे कयो त अल्लाह जा जेके प्यारा बाना आहिनि, वली आहिनि, उहे वॾा हकीम आहिनि, हिकमत वारा, फहम उन्हनि खे सम्झ उहे वॾे प्यारे अंदाज़ सां तरबियत कंदा। मां 2-3 ॾींहं थिया मोटियो आहियां इस्तांबुल मां।
उते उलमा गॾु थियल हा, मां बि तालिब इल्म उन्हनि सां गॾु हुयुसि। 28 मुल्कनि जा आलिम हुया, मां हिकिड़ो तालिब इल्म उन्हनि सां गॾु हुयुसि। उते मुंहिंजो महिरबान आहे पुराणो 2008 खां वठी मुंहिंजो दोस्त बा, मुंहिंजो मोहसिन आलिम दीन आहे, मिस्र जो आहे ऐं घाटो मुंहिंजो महिरबान आहे, दोस्त आहे, पढ़ियो बि कंदा। उहो बि उते आयल हो, उनखे मिस्र मां दावत हुई, पाकिस्तान मां मूं फ़क़ीर खे दावत हुई। हेॾा न यार हेॾा अॻे चवंदा हुआ जी मीलाद तव्हां था मल्हायो, रुगो तव्हां बिरेलविन जो कमु आहे, तव्हां उस्ते वारनि जो कमु आहे, तव्हां सुल्तान कोटारनि जो कमु आहे, तव्हां जेकमाबाद वारनि जो कमु आहे। ॿी दुनिया में मीलाद आहे ई कोन। हाणे जॾहिं को इंटरनेट आई आहे, नेट खुली आहे, त मुड़ुसनि जो मुंहुं वियो आहे कारो थी, पूरी रूए ज़मीन ते मीलाद ई मीलाद। मां त पाण वेंदो आहियां इन्हनि मुल्कनि में घुमां पियो एतिरनि सालनि खां, तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो, मां तव्हांजो नुमाइंदो आहियां। जेके हाल हूंदा आहिनि ॾिसी अची तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, तव्हां मां ते एतबार कंदा आहियो, तव्हांजी महिरबानी आहे, भरोसो कंदा आहियो। पर हाणे त अलाह सी महिरबानी कया, तव्हां अखे पाण पिया ॾिसो, मोबाइल आहे न, मोबाइल खोल, हीअं खोल, बाबा मीलाद इंडोनेशिया में ॾिस त सुभान अल्लाह, बाबा मीलाद फलाणी जॻह ते सुभान अल्लाह। इहो धोखो ॾींदा। ऐं यादि रखो, हिकु ॿ ॻाल्हि करे छॾियां, हमेशह बातिल धोखो कंदो अथव, ठगी कंदो, धोखो ॾेई पंहिंजो कमु मकारी कंदो। जीअं मां पंहिंजो कमु कढां, मुंहिंजो कमु थिए, वरी उहा चोरी पकड़ींदेसि त वरी ट्रिप ॾींदो ॾेॾर वांगुरु, वरी ॿिए पासे भॼंदो, वरी उहो पकड़ींदेसि त वरी चोथे पासे भॼंदो। त अॻे ईअं चवंदा हुआ मीलाद तव्हां था मल्हायो, इहो तव्हां बिरेलविन जो कमु आहे, दुनिया में आहे ई कोन। ख़ुदा ख़ुदा कयो, इंटरनेट खुली, मुल्हनि जो मुंहुं थियो कारो। अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां अर्ज़ु थो कयां तुंहिंजी ख़िदमत में, ॻाल्हि करण जे लाइ, को पाण पढ़ाइण लाइ न, पर ॻाल्हि करण लाइ थो चवां। इहो तुर्कीअ में जेको प्रोग्राम थियो, उहो तुर्कीअ जो प्रोग्राम कराइण वारो इंटरनेट ते मौजूदु आहे। उन प्रोग्राम जो उनवान ॾिसो त उनवान आहे मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उहो प्रोग्राम कराइण वारो केरु हो? तुर्कीअ जो सदर रजब तैयब उर्दगान, पाण मीलाद शरीफ़ जो मेज़बान। दुनिया में किथे मीलाद नथो थिए, पर वीचारड़ा खूह जा ॾेॾर वीचारनि खे ख़बर कान्हे, या ख़बर अथनि त मञनि कोन था, छो त मञींदा त वीचारनि जो कमु ख़राब थी पवंदो। त उहो मिस्र जो जेको आलिम दीन हुन मूंखे ॻाल्हि ॿुधाई, मां उते ई इरादो कयो त मुंहिंजो प्रोग्राम जेको बि पहिरो वञी कंदुसि, इंशा अल्लाह ताला उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि। तो मां आयो आहियां, 2 ॾींहं महिमाननि सां, 3 ॾींहं महिमाननि सां हुयुसि। शाहपुर चाकर में जुमो पढ़ायुमि, ऐं उते हिकिड़ो दस्तार फज़ीलत जो शहर में प्रोग्राम उहो कयुमि। उन खां पोइ शहर खां ॿाहिरि मुंहिंजो पहिरों जलसो आहे, छो त हिन हफ़्ते पोइ में मस पहुतो आहियां। 2 ॾींहं गुज़ारे जुमो पढ़ाए अॼु आचर ते तव्हां वटि मौजूदु आहियां। पर तव्हांजो भाग आहे, मां उहा ॻाल्हि मूंखे जेका हुन बुज़ुर्ग ॿुधाई, उहा दिलि चए थी तव्हांखे ॿुधाए।